दिसंबर में इंशाल्लाह 20-22 तारीख़ खां पोइ अहिड़ो धरणो लॻंदो त न सीएम निकिरी सघंदो न हैदराबाद प्रेस क्लब में IBHM के रेगुलाइजेशन न पियो कयो वञे उन हिसाब सां हिननि IBHM अची धरणो आयो आहे। अचो धनवाल सां ॻाल्हि ॿोल कयो त हिननि खे 3 साल थी विया जेके IBA टेस्ट पास करे भर्ती कया आहिनि। हिन कराची में धरणो आयो आहे। हैदराबाद प्रेस क्लब में अचो आहे। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयो हिननि जो छा चवणु आहे। जी खामोश है तेरे वज़ीर बेनज़ीर खामोश है तेरे वज़ीर बेनज़ीर हेडमास्टर्स रेगुलराइजेशन के हवाले से सब कट्ठे थिया आहियूं एहतजाज करे रहा आहियूं जो गवर्नमेंट जेका है बेअसी जो मुज़ाहिरो करे रही है। 1 महीनो पहिरियों असां कराची प्रेस क्लब के साम्हूं एहतजाज भुख हड़ताल जारी रखी हुई। उतां असांखे उथारियो वियो त तव्हां जेको आहे हितां एहतजाज ख़त्म कयो असां तव्हांखे जेको आहे रेगुलराइज़ कंदासीं 1 महीने जे अंदरि। पर बदकिस्मती सां उन्हनि 1 महीने जे अंदरि जेको आहे असांखे रेगुलर न कयो आहे। इन करे अॼु जेको आहे असांजी डिविजनल मरहले वार एक तहरीक स्टार्ट कई हुई सी जेका लाड़काने ऐं सखर डिवीजन का शुरू की हुई। इंशाल्लाह जेको आहे जेकॾहिं असांजो मुतालबो ही ख़त्म मञियो नथो वञे त असां सियारे जी छुट्टियुनि में जेको आहे वज़ीर आला हाउस जे आॾो जेको आहे धरणो हणंदासीं। असेंबली में उन्हनि खे एक्सेप्ट आमिर अली बुगियो राम डिस्ट्रिक्ट हैदराबाद IBHM अॼु असां हिते प्रेस क्लब ते गॾु थिया आहियूं इन लाइ त गवर्नमेंट असांखे 2017 में IB सखर खां टेस्ट वठाए करे ऐं CM जी कमेटी ठाहे करे उन खां इंटरव्यू वठायो त असां हुन में इंटरव्यू में पास थियासीं। 1080 हेडमास्टर 17 ग्रेड में सिंध एजुकेशन डिपार्टमेंट में भर्ती कराया विया 2 साल कॉन्टेक्ट ते। जॾहिं उहो असांजो कॉन्टेक्ट पूरो थियो त असांजी परफॉर्मेंस बेसिस ते उन्हनि चयो तव्हांखे असां रेगुलर कंदासीं। जॾहिं असांजी परफॉर्मेंस उहा असेंबली फ्लोर ते वक़्त जे मिनिस्टर एजुकेशन पे क़बूल कयो असांखे त हा हिननि सुठी परफॉर्मेंस ॾिनी आहे हिननि खे रेगुलर कंदासीं ऐं उन्हनि वाइदा कया असेंबली फ्लोर ते त असां हिननि खे रेगुलर कंदासीं। त हाणे असांजी परफॉर्मेंस उन्हनि ॾिठी आहे। असां स्कूलनि जी तालीम बहितर कई आहे स्कूलनि जो माहौल बहितर कयो आहे त हाणे असांजो इहो हक़ आहे त असांखे बिना देर जे रेगुलर कयो वञे। अगरि जे असांखे हाणे रेगुलर न कयो त असां CM हाउस जो रुख कंदासीं ऐं उन असेंबली जो रुख कंदासीं जितां कानून साज़ी थींदी आहे। IBHM फुलजी स्टेशन में ज़िला दादो में अॼु ही असांजे हैदराबाद डिवीज़न खे कॉल कई IBHM खे ऐं हिते असां गॾु थिया आहियूं पंहिंजे मुस्तक़बिल लाइ। ही सिंध हुकूमत असांजे तालीमी इदारनि में जेके IBHM रखिया आहिनि अॼु उहे पंहिंजे हक़नि वठण लाइ हिते गॾु थिया आहिनि त जीअं असां पंहिंजो रोज़गार जेको आहे महफ़ूज़ करे सघूं। सिंध हुकूमत सदाईं असांखे चिटा आसरा ॾिना आहिनि त तव्हां रेगुलर आहियो तव्हां पक आहियो तव्हां कंफर्म आहियो। पर अफ़सोस थिए थो त जेका वज़ीर आला सिंध जेका कमेटी ठाही हुई उन कमेटी हींअर ताईं का बि ॻाल्हि कोन कई आहे ऐं नई उहा सिंध हुकूमत जेका कमेटी ठहियल आहे उहा असां IBHM में हली आहे ऐं उनखे घुरायो आहे। असां तालीमी इदारनि खे बहितर कयो आहे। असांजो कमु जेको आहे तमामु बहितर जो कमु थियो आहे। उन कम जी तारीफ़ असांजे अॻूणी सेक्रेटरी बि कई आहे अॻूणे मिनिस्टर असांजे सरदार साहिब कई आहे। पर अफ़सोस थिए थो सिंध हुकूमत असांखे मजबूर कयो आहे त असां रोडनि ते एहतजाज निकिरी आया आहियूं पंहिंजा हक़ वठण लाइ। हीउ सिर्फ़ु असांजो एहतजाज असांजी पंहिंजी मुस्तक़िल एहतजाज न आहे पर इहो असांजो एहतजाज ग़रीब मिसकीन यतीम ॿारनि जे हिकिड़े तालीम खे बहितर करण लाइ असां ॿाहिरि निकिता आहियूं ऐं असां हींअर उन तालीम बहितर कई आहे। असां हिन प्लेटफॉर्म तां वज़ीर आला खे बिलाल भुट्टो ज़रदारी खे अदी फरियाल तालपुर खे गुज़ारिश कयूं था त IBHM जल्द खां जल्द जेको आहे रेगुलर करे हीअ बेचैनी जेका ख़तमु कई वञे ऐं तालीमी इदारा अञा वधीक बहितर कया वञनि। मेरा नाम नासिरा खान है। IB हेडमिस्ट्रेस हैदराबाद डिस्ट्रिक्ट से ताल्लुक़ रखती हूँ और हम तकरीबन गुज़िश्ता 4 महीनों से जो है प्रोटेस्ट में लगे हुए हैं। 9 से 57 IBHM कराची प्रेस क्लब पे भी जाकर हमने धरना भी दिया, प्रोटेस्ट भी किया, लेकिन 4 महीनों में जो कमेटी बनाई है गवर्नमेंट की तरफ से, उस कमेटी ने हमसे बाज़ाब्ता तौर पर कोई गुफ्तगू नहीं की है। तो हमारा प्रोटेस्ट यही कि सिंध के अंदर जो मेरिट पे आने वाले IB हेड मास्टर और मिस्ट्रेस जो पास हुए हैं उनको सिंध असेंबली के एक्ट के थ्रू जो बिल के थ्रू जो है रेगुलराइज़ किया जाए। जबकि दूसरी तरफ जो है गवर्नमेंट जो है दूसरे डिपार्टमेंट के जो है गज़टेड ऑफिसर्स को जो है रेगुलर करिए सिंध असेंबली के बिल के थ्रू। तो हम ये चाहते हैं कि 957 IB हेड मास्टर और हेड मिस्ट्रेसेस जो सिंध के अंदर तैनात किए गए तकरीबन 2.5 साल पहले, और उन्होंने जो भी इम्प्रूवमेंट की है अब तक वो मीडिया से, गवर्नमेंट से
और जो है इदारों से छुपी भी नहीं है, सोशल मीडिया से भी और सोसाइटी से छुपी भी नहीं है। हमारी ये भी गुजारिश है कि 957 IBHM के मुस्तकबिल का सवाल नहीं है, सिर्फ 957 IBHM के साथ साथ उनके स्कूलों में पढ़ने वाले लाखों बच्चों के मुस्तकबिल का सवाल है, जो कि एक चेंज एजेंट के तौर पर सिंध में आए और तालीमी इदारों के अंदर तब्दीली लेकर आए। तो हम ये चाहते हैं कि गवर्नमेंट जो है हमारी दरख्वास्त पे है नजरसानी करे और रेगुलराइजेशन का प्रोसेस जो है सिंध असेंबली के थ्रू पास करे। आज का जो मेरा नाम मोहम्मद अरसलान है, IBHM हूँ, मेरे स्कूल का नाम GBLS वजीर बख्श है। आज का जो प्रोटेस्ट है वो रेगुलराइजेशन के हवाले से है। गवर्नमेंट ऑफ सिंध ने हमें 2 साल के लिए कॉन्ट्रैक्ट में रखा और हमारी परफॉर्मेंस की बिहाफ के हमें 1 साल के लिए जो है और हमें कॉन्ट्रैक्ट दिया, और अब गवर्नमेंट कहती है कि अब इसके बाद जो है वो आप अपने घर जाएँ। बेसिकली हम लोगों ने तमाम IBHM पूरे सिंध से, कराची से लेकर कश्मीर तक जितने भी IBHMs हैं उन तमाम लोगों ने अपना घर समझ के स्कूल को बनाया है बेसिकली। और आज हमारे साथ इस तरह का सलूक किया जा रहा है कि तमाम सिंध की जो बेटियाँ हैं, जैसे कि आप देख रहे हैं पीछे मेरे, तमाम सिंध की बेटियाँ रोडों पर बैठी हुई हैं, जलीलो ख्वार हो रही हैं। हम लोग पूरे मेरिट पे आए हैं, प्योर मेरिट है, और कराची की पूरी क्रीम, पूरे सिंध की क्रीम, कराची से लेकर कश्मीर तक की क्रीम जो एजुकेशन के हवाले से है, कोई MPhil है, कोई PhD है, कोई मास्टर्स है, आज रोडों पे बैठ के अपनी रोजगार के लिए लड़ रहे हैं। मेहरबानी फरमाएं, हम लोगों को रेगुलर करें। इसके बगैर हैदराबाद से लेकर जितने भी स्कूल्स हैं हम लोगों के, जितने भी हैदराबाद डिस्ट्रिक्ट का प्रोग्राम है आज, आप हैदराबाद के जितने भी आप स्कूल देखें उन्होंने ओन किया है, स्कूल बनाए हैं, और उन स्कूलों की तबाह बर्बादी नज़र आ जाएगी सामने अगर हम लोग यहाँ से मूव करते हैं। तो मेहरबानी करें, हम लोगों को रेगुलराइज करें ताकि स्कूल की जितने भी स्कूल हैं कराची से लेकर कश्मीर तक गवर्नमेंट ऑफ सिंध के और उनके जो पढ़ने वाले बच्चे हैं उन तमाम के अंदर तालीम को फ़रोग पाया जाए। को करिकुलम एक्टिविटीज से लेकर तालीमी सरगर्मियों तक हम लोगों ने पूरा का पूरा दिल लगा के उस पर काम किया है। IBHMs जितना नाम है पूरे सिंध के अंदर, उन सबको जो है वो साइडलाइन करने की कोशिश की जा रही है। हम लोगों को रेगुलर किया जाए, हमारी सिर्फ एक डिमांड है, 1 पॉइंट एजेंडा है, रेगुलराइजेशन थ्रू एक्ट बिल। गुल चलगिरी हैदराबाद। अज असांजी एहतजाज में सिविल सोसाइटी जा मेंबर, समाजी वर्कर ऐं मुतासिन IB हेडमास्टर्स ऐं एडमिनिस्ट्रेशन एक मुतालबो कयूं था त असांजी जेके मेरिट ते भर्ती थी आहे, परफॉर्मेंस तसलबिक्स करार ॾिनी वई आहे त 6 महीननि खां मुसलसल अज़ियत में रखी करे असांखे रोडनि ते रुलायो पियो वञे। महिरबानी करे असांखे फौरी रेगुलर कयो वञे त जी वधीक महिनत ऐं जोश जज़्बे सां पंहिंजी तइलीम स्कूलनि जी ख़िदमत हासिल करे सघूं। जी बिल्कुल, हैदराबाद प्रेस क्लब में IBHM के रेगुलाइज अभी हमने उठाई है ये तमाम IBHM। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो ये IB हेडमास्टर आहिनि जेके 2.5 साल खां पंहिंजे स्कूलनि में कमु कनि पिया। ही मेरिट ते माण्हू आयल आहिनि, नऊं रत आहे, तव्हांखे ख़बर आहे जॾहिं नऊं रत ईंदो आहे, नऊं जोश जज़्बो हूंदो आहे ख़िदमत जो, सर्विस जो, बहितरीअ जो। हिननि इहो अमली तौर ते साबित कयो आहे त हिननि स्कूलनि खे बहितर कयो आहे, अकेडमिक साइड में बेहतर कई है, कम्युनिटी के इन्वॉल्व कयो है, इंफ्रास्ट्रक्चर बेहतर कयो है, मेरिट ते आयल माण्हू हिननि जे करे असांजे स्कूलनि जो इमेज सॼी दुनिया में सिविल सोसाइटी में सभिनी तंज़ीमुनि जे अॻियां आहे। सभई माण्हू मञीनि था हिननि कमु कयो आहे ऐं हिननि जो सिंपल मुतालबो इहो आहे त हिननि खे रेगुलर कयो वञे। रेगुलर इन लाइ कयो वञे स्कूलनि जे बहितरीअ लाइ, मेरिट जे बहितरीअ लाइ, ॿारनि जे बहितरीअ लाइ, इंफ्रास्ट्रक्चर जे बहितरीअ लाइ। जेके हिननि खे रेगुलर कयो वेंदो त इन वधीक जोश जज़्बे सां, वधीक महिनत सां, वधीक दिलि सां इन्हनि स्कूलनि खे या ॿियनि स्कूलनि खे वधीक बहितर खां बहितर करे सघंदा। इन जे करे हीउ मुतालबो जेको आहे जस्टिफाइड आहे, बहितर आहे, हक़ ते मबनी आहे। त इन जे करे हिननि खे बहितर कयो। ख़ाली सीटूं पियूं आहिनि, हीअ रेगुलर सीटुनि ते आयल आहिनि, अञा 6000 सीटूं ख़ाली पियूं आहिनि। जेकॾहिं हीअ तव्हां माण्हू कढी निकिरी था वञनि त इहे आबाद स्कूल असांजा तबाह थी वेंदा। इन जे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिननि खे रेगुलर करे इन्हनि स्कूलनि खे बि आबाद कयो वञे, ख़राब थियण खां बचायो वञे ऐं ॿियूं बि जेके सीटूं आहिनि उहे बि मेरिट ते भर्ती कयो वञनि जीअं अहिड़ा ई ॿिया स्कूल बि आबाद थी सघनि। इन जे करे असां सभिनी जो मुतालबो इहो आहे, गवर्नमेंट खे घुरिजे त महिरबानी करे हिननि खे मुस्तक़िल कयो वञे त जीअं वधीक जज़्बे सां कमु कनि। जी बिल्कुल, तव्हां ॾिठो त हैदराबाद प्रेस क्लब में IBHM जो धरणो हुयो, उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कई। उन्हनि खे चवणो हो त असांखे रेगुलाइज कयो वञे, असांखे रेगुलाइज न पियो कयो वञे ऐं सिंध जी तइलीम बर्बादी जे किनारे साइड वञे पियो थो। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच टीवी हैदराबाद। जी सब्सक्राइब कयो अमांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा।
सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.